अस्सलाम वालेकुम नाज़रीन जी तो मां या ताजो पाजो खीरो बुरड़ो अज मां मौजूद आया पाजे न स्टूडियो में फनी स्टूडियो खीरो ऑफिशियल में अज असांजो अल्हम्दुलिल्लाह जो पहिरें वीडियो जो ख़ास मेहमान चैन जुगन जो चंगो ॼातल सुञातल अणधोतल शख्सियत जंहिंजो नालो आहे चैन जुगन जो चंगो मिस्टर टरपू खान। साईं अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम साईं, वालेकुम सलाम साईं। सब खां पहिरियां असां तव्हांखे खीरो ऑफिशियल चैनल ते भली कार चऊं था ऐं इन खां अलावा साईं रस्ते में तव्हांखे का तकलीफ़ त न थी न? तकलीफ़ साईं अल्लाह जी महिरबानी, तकलीफ़ मंडो नहीं थी। अच्छा साईं। हाँ ईअं आयुमि थोरा ॾाकण ताला चंडरा इहो साईं थोरो भॼी पई आहे। हाँ इहो थोरा ईअं असां माना ख़बर न पई काई ॾिठा कान। अच्छा साईं। अच्छा हाँ थोरा ईअं थोरा क्याड़ी लॻी। बस अल्लाह ख़ुशि कंदो साईं, इहे तकलीफ़ूं इहे दूरियूं ख़तमु थी वेंदियूं इंशाल्लाह। जीअं असांजो चैनल मोनोटाइज़ थींदो न इंशाल्लाह सभ खां पहिरियां इहा ॾाकण ठाराईंदुमि मां। हा न? जी जी हाँ बाबा ईअं ख़र्चा करंदा वञी असां ॾे था पई त आंदे पियो क़िस्मत न। जी जी साईं। सभ खां पहिरियां मां इहो तव्हांखे चवंदुसि त तव्हां पंहिंजी नाज़रीन खे जेके हिन वक़्तु तव्हांखे ॾिसनि था। हा साईं। ही साईं सां जेका साम्हूं दबली ॾिसो था न इहा साईं कैमरा आहे। हे मञा हे कैमरा भराईंदी पिया न साईं। मां पाण जेको आहे सो इन जेको आहे सो चैनल जो ईअं सम्झो रिपोर्टर आहियां, हितां खां इंटरव्यू वठणु आयो आहियां मैं साईं क्यों न ॾिसां, असांजा कम में असां त कोई इंटरव्यू ॾिसूं असां। साईं सभ खां पहिरियां तव्हां पंहिंजो ज़बानी नालो ॿुधायो त तव्हांजो नालो छा आहे? मैडा साईं हूअं त नाला ॿिया हा पर माना असांखो प्यार नाला असांखो टरपू। टरपू। हा साईं। त अच्छा तव्हांजे साईं भाउ जो नालो? भिरा दा नाला साईं तैको ॾिसां त भूरा। भूरा। हाँ। साईं अल्हम्दुलिल्लाह टरपू ऐं भूरा वॾो तव्हां हो या भूरा? न साईं मैं वॾा आपे। आपे वॾा? हा बिल्कुलु ईअं। हो त चैन जुगांदा बि वॾा तूं? न साईं मोतबर असांजा जंहिंजा कंहिंजा नाली जा कम होवे, ॿिया होवे, टेजा होवे। अच्छा साईं। सॼा मन मैं आपे मिसाल कराईंदो असां। अच्छा साईं। मूंखे तव्हां इहो ॿुधाइजो, माफ़ कजो थोरो मां मश्किरो बि आहियां। न मज़ाक कर भले क्यों अहिड़ा। साईं तव्हां पंहिंजी ज़िंदगी जे अंदरि को अहिड़ो माना ॾुखियो वाक़ियो जेको माना तव्हांखे घणो यादि हुजे, माना अहिड़ो को आहे तव्हांजी ज़िंदगी में? हल वाक़िया? हा थींदो आहे। हा भाई वाक़िया असां न ईअं थिया न जो वञी ख़ैर थिया। घणा साईं थिया आहिनि? हा अधु सिंधी हो सही, अधु सिराइकी हो सही, भले नाराज़ थिए मथां खे इंटरव्यू है न सही है। जेको असांजो जेका चैनल है वो उर्दू भी है, सिंधी भी है, सिराइकी भी है, पश्तो भी है, हर ज़बान ते ॿुधदे पन त मैडा असल पहला वाक़िया त को मैं ॾसां माइक थोड़ा औरते आ न बा। जी जी सही। पहला वाक़िया साडा इहो हा त असां ज़मीन चातो से ठीके ते लबारा। घणी ज़मीन है सही? ज़मीन साईं ॾूबारे हन। ॾूबारे ठीके ते चातो? ॾूबारे ठीके ते चातो से हिक जरे बेडू हा। हाँ। एक वाला औरू हा। वो बई जरे तू चाहता? ना मैं एक चाहता। केड़ा चाहता तू? औरू वाला? औरू वाला? औरू चाहता साईं। असां आयो से सुबह दा थोड़ा साई करेंदा वञा न। सुबह दा जीअं पहुतो से असल में नओं चैनल न त असांखे पाणी हिते रखणो हुयो। हाँ तरक़ी कंदा खैर मसला नहीं वाला असांखे ॿिए ते चक्कर न उहो बोतल ॾेवी। हाँ साईं सुबह दा जीअं गयो से असां सवेले अपना लबारे के शुरू थियो से पंहिंजे जरेब में। हाँ जेको जरेब चातो से। जी साईं। जी जी। छिक छिकां अबा छिक छिकां सुबह दा वञी बने को लधो से ॿिया पासा माना सॼो जरेब लही वियो? हाँ बस हिकु मुंहुं लाथो से लाबारे। हाँ सदोरे हसे ईअं ॻाल्हि न आई। जी जी। यकीन करे त असां मञा निकल वेंदे हसे न दवाई ॾींदे हन साईं। दवायूं? दवाई दुआ घुरदे हन असांजे हक़ में। हा बा असां हिते कमाईंदड़ हुआसीं। पिछे साईं ॿी सुबुह थई जीअं अधु राति थई ईअं उथियोसीं हर कंहिंजा माहौल हूंदा 3 बजे राति तक कंहिं को निंड न हूंदी आहे अबा, कम हूंदे आहिनि। जी जी साईं। सुबुह थई अबा असां गियोसीं मैं अंधारी थी वियुमि उहो ॿारहं छोड़ ॾिठो। को लैला मजनू जो किस्सो न त वाक़ियो ॿुधायो था? वाक़िया आहे न बाबा आम ॻाल्हि थोरी। जी। ॿिए ॿारे च शुरू थी वियोसीं। अच्छा साईं। ख़बर उहा पई सुबुह दा ख़बर पई त ए त मैं ॿिए ॿारे च खड़ा। माना ॿई ॿार गॾु हुया, ग़लती में ऊंधे में तूं वरी ॿिए पराए ॿारे जो लाभ लाए? अखियां दा असांखू घणा सोजला हा ईअं माना पराए ॿारे जो लाभ लाए छॾी? पराया भी ला छोड़ियोसीं मालिक कोयला अपना ईअं खड़ा उहो खड़ा है जेको ठीके ते चाहता ए वाक़िया ज़िंदगी दा असां कोई विसरसी अबा न विसरसी अबा।
पिछे सही ठका थींदई अबा उही को इलाज मिनथा आख़िर उही न ॾिता असां ज़िंदगी थी गई वला लाबारा ठीके ते न चाहता इहो तव्हांजी ज़िंदगी जो हा मोतबर आहे अच्छा नाज़रीन असां सां गॾु आहे जेको आहे चैन जुगनि जो चङो मिस्टर टरपू ख़ान इन खां हिकिड़ो ॿियो सुवाल असां कंदासीं साईं तव्हां माना चैन जुगनि जा वॾा बि आहियो हा साईं ज़ाहिर ॻाल्हि आहे तव्हांखे को बिरादरी में दावत ॾींदो हूंदो उनजी दावत में तव्हां वेंदा हूंदव उते तव्हांजी केतिरी इज़त कंदा आहिनि अए तूं असांजे बिरादरी अच वाला इज़त न ॾिठी हा साईं असां ईअं पहुतोसीं न बसि जीअं पहुतोसीं ईअं मानी मिलसी असां को इज़त न अच्छा जी जी मानी जीअं ख़ासि अञा ॾू गिरां वाह ते चयो हसन पिछो या लठ द रिहट तव्हांखे हणंदा न साईं आपत च अच्छा आपत च बोर्ड ते विढ़ांद साईं पिछे साईं तो सादी वॾी इज़त अरे देगड़ी ई पासे वईसी घर दे देगड़ी ऊ पासे वईसी पिछे साईं तूं त चैन जुगां दा वॾा ही रहे साईं त पिछे छोरे त तंहिं को डरदे होसन न छोरे साईं मैं का वॾा भाव करन अरे भाव इतला करन जो मने बस वनी कर दे पिछे मैं क्या करूं असा मानी का उठूं आखिर हुन न को ठाऊं असा कड़े तरीके नाल ठाऊं पूछा कर किए सही उनके ठायो ठाए दे ये सही असा यकीन करे कोई देदा त नहीं क्या फटका सदा ने दे पेरन चैन जुगन जा वॾा हो त ये दाबो कर अरे छकरा अरे तू किया लई दाबा किए बाबा तू अनिल कपूर दी फिल्म नहीं ॾिठी है कडी ते कोई वॾाए पदा बाहर रखन त ते को खबर पवे न न सही मैं हां त पीछे मैं गरीब बस इंटरव्यू घेन था सर हां सही जा कण होंदा सही मैं है गरीब आ एक दी रात एडा पटका क्यों बता हां न असा को खबर है बाबा जिम्मेदारी आंदी है त पीछे ये साडा पटका हेठ होंदा अच्छा इलाज मिलता है छोरे पीछे वाला सागी रतो रत थेवन पीछे वाला ठा करूं साईं हां भाई माना पटका लाए ठा करायो साईं आखिर बिरादरी चंगा मर्स अच्छा नाज़रीन बी मज़ेदार इहा ॻाल्हि आहे असां सां गॾु मौजूदु आहे जेको चैन जुगनि जो चङो मिस्टर टरपू ख़ान जंहिंखां ॿ सुवाल कयासीं जंहिंजो जवाबु तव्हां ॿुधो हाणे असांजो साईं तव्हां खां आख़िरी ऐं जेको आहे सो सुवालु हूंदो जेको तमामु मेन सुवालु आहे जंहिंजे करे मां मुंहिंजी मीडिया मुंहिंजा ॾिसण वारा हैरान परेशान आहिनि सभ खां पहिरियां तव्हां मूंखे टियों सुवालु इहो ॿुधाईंदो त तव्हांजी बिज़नेस छा आहे बिज़नेस वॾा आहे भाउ हल बिज़नेस ईअं जो मञा धंधा लियाल पैसे मेल वाह 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 साईं थोरो असांखे ॿुधाईंदो हिन वक़्तु तव्हांखे 84 मुल्क ॾिसे थो सही न 84 मुल्क 84 माण्हू न 84 मुल्क ॾिसे थो सभ खां पहिरियां तव्हांखे पाकिस्तान ॾिसे इंडिया ॾिसे दुबई ॾिसे सऊदी ॾिठे यूरोप ॾिसे मां चवां अमेरिका ॾिसे सही आहे एॾा चैनल तव्हांखे ॾिसनि असल में कारोबार असांजा वॾा बिज़नेस कहिड़ा आहे साईं हैदराबाद ॾिठी हुयोसीं बिल्कुलु सिंध जो शहर आहे साईं हैदराबाद एॾो पंप आहे अलफला पंप इतां छोरे में एॾो कमाईंदा पंप ते कमाईंदा हा इहा हा क्यों तनख़्वाह आंदी है 40,000 महीना नंद पटेंदा पई तू क्या असा के लोग क्यों क्या माशाअल्लाह तेरा पटका तेरा गालियां ॿुधाईंदा पिया त तूं वॾा हा ईमानदार माण्हू ॿिया पुछा कर ॿिया बिज़नेस अच्छा ॿी बि बिज़नेस आहे तव्हांजी ॿिया क्या अञा मां तई को ख़बर आहे हा नाज़रीन ही हुयो चैन जुगनि जो चङो मिस्टर टरपू ख़ान जंहिंखे 3 सुवालनि जो जवाबु ॾिनो हाणे असां वठंदासीं मिस्टर टरपू ख़ान खां इजाज़त इंशाअल्लाह वरी ऐं ॿिया बिज़नेस ते ॿिया तई को अञा ख़बर नहीं पई हुआ कहिड़ी सही ॿिया वरी बेनज़ीर दे पैसे कौन खांदा हा बा हेॾो ज़ाली आहे बा हुण 50,000 कढाया भला वो तो 7,000 हलाए ने खैर पड़दे न हुण वाला नवी किस्त आंदी पे हाय ए हुण आंदा खणी महांग साईं त ॿुधो भला माण्हुनि जो माना हिकिड़ी घरवारी हूंदी आहे हिकिड़ो कार्ड हूंदो आहे तव्हां वटि कीअं माना ॿ साईं हिक ते रमज़ान लिखाई खड़ियूं अच्छा 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 मश्करा भी एवी मनाए ए जाइया खदा पे खिलता भी आईली या होते असा को ये ठग न थी सु बाबा एक नंबर इथा कम में बाबा मानू दुनिया दे दी पे बाबा तो सा आपे देखो मना हिकड़ी घरवारी घरन दाल देवा हां एक भी ये उहा तो शुद्ध रुपया भी नहीं जलेंदी सब ते को देंदी हां मत ये न कदा वीडियो देखे तो वाला पादर में को रखे वीडियो तो देख सही सही मोबाइल हां ना बाबा मोबाइल हलाई दिया टच बाबा ए यकीन करे वो नवी बी फोन दा क्या नाला 1.5 लाख आईफोन दा सारे घर है माशाल्लाह बिजनेस वडी आ जो ताने छोकरा हैदराबाद पंप ते कमाए था हां इया वडी बिजनेस आता तो बड़ी मेहरबानी ताजा मिली करे यकीन कियो असा जो अंदर सड़ी उमर प्रोग्राम केड़े टाइम हल सी सही यो प्रोग्राम इंशाल्लाह 1:15 बजे रात जो हलंदो हाने असा के इजाजत दींदा असा जी टीम असा इजाजत बाकी असा बड़ा इथा प्रोग्राम देखसु पीछे वइसु नहीं है क्या इजाजत दींदो होडो स्टाफ कंदो वीडियो एडिट करे ता जो टीवी ठीक है बस सही है बस मैं बैठा एक ताई
हिकु ताईं 2 टीवी को खोल 2 हाँ बसि त नाज़रीन ही हुयो चइनि जुगनि जो चङो मिस्टर टरपू खान उन सां गॾु आयो हुयुसि जेको आहे सो खीरो बुलो असांजो ऑफिशियल जेको पेज आहे फेसबुक पेज खीरो ऑफिशियल उनखे ॾिसणु ऐं लाइक करणु न विसारींदा तूं बि चए न अबा तुसां ही को देखो ये तुसां को भले वीडियो देसी यकीन करो त मने ईअं तुसां परेशान हो सो जई वक्त समझ का ॻाल्हि तुसां को न वणसी पीछे असां को महिरबानी कर सारा थोबड़ा देखो कुछ न कुछ फर्क पोसी मने दा पिया परेशानियां न वईसन पर कुछ फर्क पोसी त दोस्तो असां हिकिड़ो अर्ज़ु नंढड़ो रखंदासीं असांजो जेको खीरो ऑफिशियल पेज नओं ठाहियो आहे फेसबुक जो उनखे बि ज़रूरु ॾिसंदा ऐं ॿी ॻाल्हि हिकिड़ी मां शेयर कंदुमि त असांजो यूट्यूब चैनल बि ठहियलु आहे जेको खीरो ऑफिशियल जे नाले सां आहे सो उन चैनल खे बि सब्सक्राइब कयो लाइक कयो शेयर कयो तमामु थोरे तां वॾी महिरबानी इजाज़त ॾींदा वरी मिलंदासीं हिन जे वॾे भाउ मिस्टर भूरे खान सां नेक्स्ट वीडियो में या अली मदद